नाज़रीन के अस्सलाम वालेकुम। गुज़ारिश ज़रूर याद रखो, असांजे चैनल के सब्सक्राइब करियो, लाइक करियो, शेयर भी करियो ऐं फीडबैक ज़रूर दियो। नाज़रीन, काफ़ी ॻाल्हियूं असां सियासत ते कयूं आहिनि गुज़िरियल ब्लॉगनि में। अॼु चाहियूं था त इन खां हटी करे अवां सां का हिकु ॿ ॻाल्हि शेयर कयूं। इन सियासत खां पहिरीं या सियासत दौरान, इलेक्शन खां पहिरीं, इलेक्शन दौरान असां वटि हिकिड़ो रवाजु पइजी वियो आहे। हिकु त आहे बदतमीज़ी ऐं ॿियो आहे इल्ज़ाम तराशी। इल्ज़ाम तराशी हणण वारा हणनि था, असां उनखे बाहि कयूं था। जेकॾहिं असां बाहि कंदासीं, जेकॾहिं ख़रीदार मौजूदु हूंदो त पोइ दुकान खुलंदा। ऐं ईअं ई इल्ज़ाम तराशियुनि जा, ॻाल्हि गलोच जा ऐं बदतमीज़ी जा तमामु घणा दुकान खुली विया आहिनि। कूड़ी प्रोपेगंडा करणु हर कंहिंजो हक़ु आहे, पर पंहिंजे लफ़्ज़नि जो पहिरो उहे ॾियनि था। अफ़सोस आहे चवणो पए, नथा ॾियनि पिया। उन में सभ खां वधीक ज़िम्मेवारु केरु आहे? ज़ाहिर आहे मीडिया। कहिड़ी मीडिया? हाणे सोशल मीडिया आहे, यूट्यूबर आहिनि ऐं कंहिं हद ताईं जेके मेन स्ट्रीम चैनल उहे बि पंहिंजो कमु त पूरो था कनि पिया। जेकॾहिं कंहिं बि इल्ज़ाम खे खणी उन ते कलाक जो प्रोग्राम कबो, दलील जी ॻाल्हि न ॿुधी वेंदी, त पोइ रिज़ल्ट इहा निकिरे थी जेका हिन वक़्तु असां वटि मौजूदु आहे। को इल्ज़ाम लॻी वियो, उन जी जांच न कबी। इलाही सोर्सिस आहिनि न हींअर, इवन तव्हांजे या असांजे सोशल मीडिया ते अलफ़ विला कयो आहे, पोइ ॿिए खां ॾिसी वठो, से खां ॾिसी वठो, दाल खां ॾिसी वठो, जिम खां ॾिसी वठो, आइडिया थी वेंदी। असांजो ॾोह आहे, असां छा था करियूं? असां उहो कॉन्टेंट पसंदि था करियूं जेको पहिरीं खां असांजे ज़हन में मौजूदु आहे। असां दलील वारी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहियूं। असां उहा ॻाल्हि ॿुधणु चाहियूं था जेका असांखे पसंदि आहे। हाणे जॾहिं असां अहिड़े क़िस्म जो कॉन्टेंट बाए कंदासीं त पोइ उहे जुगादरी जिन खे व्यूज़ खपनि, सवनि में न, हज़ारनि में न, लखनि में, उन्हनि खे ख़बर आहे त असांजो माण्हू इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे बिना तहक़ीक़ जे मञे थो पियो। मञायोसि, हिकिड़ी ॻाल्हि करे छॾियो जंहिंजो न सिर हुजे न पेर हुजे, उनखे तव्हां हटाए छॾियो। ॿ हिकिड़ा मिसाल तव्हांजे साम्हूं आया आहिनि इल्ज़ाम तराशियुनि जा। हिकिड़ो कमिश्नर आयो आहे ऐं हिकिड़ो जेको सहाफ़ी साहिबु आहे, राय साक़िब साहिबु। राय साक़िब साहिबु स्टोरी ब्रेक थो करे त लक्ष्मी चौक लाहौर ते बैलेट पेपर छपजनि था पिया ऐं उन्हनि खे छपाई जे दौरान ईअं आराम सां उते वञे थो जीअं असां हिते गिदू चौक ते हैदराबाद में सौगाते शीरी जी मिठाई वठण जे लाइ आराम सां दुकान में अंदरि हलिया वेंदा आहिनि। माना जेकॾहिं को बैलेट पेपर ग़लति छापे थो पियो, उनजे मथां ॾोह केतिरो आहे? ऐं उहो पंहिंजे ऑफिस में या पंहिंजे प्रिंटिंग प्रेस वारी जॻह खे बिना सिक्योरिटी जे, बिना ख़ौफ़ जे, बिना डप ड्राव जे ओपन कयो वेठो आहे। ऐं उन में त साक़िब साहिबु अंदरि अचे थो ऐं ॾेखारे थो त वाइट पेपर, वरी चए थो वाइट पेपर मुंहिंजो रोशनी जे करे थी वियो आहे। छो त इन जो जेको पेपर हुयो न, बैलेट पेपर, उहो ग्रीन हुयो, हुन जे हथ में वाइट पेपर आहे। चए थो न, इहो वाइट पेपर जेको आहे उहो रोशनी जे करे थियो आहे, जॾहिं त साॻी जॻह ते केतिरा ई सारा ग्रीन पेपर नज़र अचनि था पिया। असां उनखे खणी वरितो, असां बसि छा चऊं त असां नचणु शुरू कयो। बिल्कुलु ईअं हुयो। हर उहो माण्हू जंहिंखे इन मां फ़ाइदो पियो पए, जेको इहो चवे पियो त इलेक्शननि में धांधलियूं थियूं आहिनि, उन इल्ज़ाम खे बिल्कुलु बाहि करे वरितो ऐं पोइ उनखे शेयर बि कयो। हिकिड़े मतिलबु सम्झो अधु या मुने कलाक ताईं इहा वीडियो जॾहिं रिलीज़ थी आहे त शेयरिंग ॾिसो, व्यूज़ ॾिसो। उन खां पोइ उहो जंहिं रखी आहे उन हटाए छॾी। मतिलबु पंहिंजे ॻाल्हि जा एतिरा बि हू पहिरेदार कोन था थियनि पिया त इहो जेको इल्ज़ाम तराशी या कूड़ आहे, इहो असांजे मुआशिरे खे खोखलो करे रहियो आहे। ॻाल्हि गलोच
हाणे असां ते मुनसर आहे असां इन कूड़ खे बिना दलील जे या बिना पंहिंजे अकुल सलीम जे अलाह साईं असांखे अकुल सलीम ॾिनो आहे न असां जांच करियूं असां ॾिसूं असांजो कंहिंसां बि वास्तो हुजे पर असांजो सभ खां पहिरीं पंहिंजो पाण सां वास्तो हुजे इन्हनि तफ़रीक़ुनि जे करे इन्हनि नफ़रतुनि जे करे इन्हनि कूड़नि इल्ज़ामनि जे करे माण्हुनि में अनारकी वारी कैफ़ियत अचे थी पई माण्हुनि जी जेका सोच सम्झ आहे उहा सलब थिए थी पई इन्हनि शयुनि ते असां गौर छो नथा करियूं पिया केरु बि हुजे अलफ़ हुजे ॿिए हुजे शइ हुजे जेकॾहिं को इल्ज़ाम लॻाए थो त उनखे बीहणो पवंदो पंहिंजी ॻाल्हि ते ऐं उनखे साबित करिणो पवंदो पर चङा भला पढ़िया लिखिया माण्हू चवंदा हुन चई छॾियो माना इहो पथर ते लकीर थी वई तव्हां कंहिं बि शरीफ़ माण्हू जो पटको लाहे छॾियो चौराहे ते तव्हां चओ त चीफ जस्टिस खे सज़ाए मौत अचणु खपे फांसी ॾियो रावलपिंडी जे कचहरी चौक ते ऐं वरी तव्हां हाणे चओ मां त आहियां डिप्रेशन जो मरीज़ आहियां मूंखे कुझु सम्झ में कोन आयो हाणे इहे ॻाल्हियूं सभु खुली वियूं आहिनि न एॾा वॾा इल्ज़ाम हणो था ऐं असां सभु माण्हू हर माण्हू वकील लेवल जो MNA लेवल जो मिनिस्टर लेवल जो थियण वारो प्राइम मिनिस्टर एक्सपेक्टेड थियण वारो CM इहे आहिनि असांजा अॻुवान उहे सिर्फ़ु चाहिनि था त अवाम पंहिंजो पाण में विरायल हुजे असांखे विराइण जे लाइ हुननि जा कारिंदा इल्ज़ाम तराशियुनि जी बाज़ार लॻाए वेठा आहिनि ऐं उन्हनि खे ख़बर आहे त हीअ जेके ख़रीदार आहिनि लफ़्ज़ चऊं था माफ़ु कजो बेवकूफ़ ख़रीदार आहिनि इन्हनि खे तव्हां अखियूं पुरे इहो वखर खपायो इहे वठंदा न सोचंदा न सम्झंदा छो त हू इहो सिर्फ़ु पंहिंजे पसंदि जे मुताबिक़ इल्ज़ाम लॻी वियो सोचणो न आहे उन ते अखियूं पुरे अमल करिणो आहे ऐं शेयर करिणो आहे उन जा नुक़सान ॾिसो केतिरा थियनि था पिया कूड़ जी बाज़ार ॾींहों ॾींहुं गरम थी थिए पई त असां आवाम खे सोचणो पवंदो त जेको मीडिया ते अचे पियो छा सभु सच आहे छा दलील जी ज़बान असां न इस्तेमालु कयूं अकुल खे असां इस्तेमालु न करियूं पढ़िया लिखिया माण्हू सुठियुनि कंपनियुनि में वेही ऐं बिल्कुलु दलील खे ॿुधण लाइ तयारु न आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि था ऐं पोइ चवंदा त न चलो इहा असां मज़ाक करे छॾी हुई इहो असांजो अलमियो आहे इन क़ौमी अलमीअ खे अचो त सभु गॾिजी रोकियूं ऐं जेके कूड़ा माण्हू आहिनि उन्हनि खे वाउखो कयूं ऐं उन्हनि खे ख़राबु ऐं ख़्वार कयूं उन्हनि जी ॻाल्हियुनि ते एतबार न कयूं जेकॾहिं न कंदासीं ऐं ईअं न कंदासीं इन्हनि जी कूड़नि ॻाल्हियुनि ते कूड़नि इल्ज़ामनि ते बिना दलील जे एतबार कंदा वेंदासीं त पोइ इहे जेके अॼु 100 आहिनि सुभाणे 1000 थींदा छो त उन्हनि खे ख़बर आहे त उन्हनि जा लखे व्यूअर मौजूदु आहिनि अॼु जे लाइ एसि ताईं फीडबैक जो इंतज़ारु रहंदो अव्हांजी वॾी महिरबानी अला भाई।